हाणे असांजे साम्हूं जेके ख़ासि पर्सनैलिटी अचणा आहिनि, डॉक्टर हासो ददलानी, ये पाण अजमेर में रहंदा आहिनि। ये रिटायर वाइस प्रिंसिपल आहिनि ऐं हेड डिपार्टमेंट ऑफ सिंधी आहिनि। सम्राट पृथ्वीराज चौहान गवर्नमेंट पीजी कॉलेज अजमेर में उहे एज अ वाइस प्रिंसिपल थी करे रहिया आहिनि। उन्हनि ख़ुदि PhD कई आहे सिंधी लैंग्वेज में ऐं उहे हिकु सुठा टेक्निकल टीचिंग उनजो एक्सपीरियंस बि 36 साल जो आहे। त मां अॼु उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त अॼु जे विषय मथां थोरा पंहिंजा वीचार थोरो अॼु माना माफ़ी थो घुरां, तव्हांखे रोकणु त न खपे। तव्हांजा वीचार ॿुधण लाइ सभु ॼणा ॾाढा माना आतुर सां वेठा आहिनि, त थोरो जल्दी समेटे करे तव्हांजा पंहिंजा वीचार पेश कंदा आहिनि। डॉक्टर हासादन ददलानी। नमस्कार सभिनी खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाँ, मां तमामु मुख़्तसिर में हिते पंहिंजे वीचारनि खे पेश कंदुसि। जीअं त सिंधी समाज जे इतिहास ते ही जेको ऑनलाइन प्रोग्राम आयोजित कयो वियो आहे ऐं तमामु घणी ख़ुशी थी असांजे चावला साहब जॾहिं मूंखे हिन प्रोग्राम जे बारे में चयो त मूंखे इहो चयो त भई जेको आहे सिंधी इतिहास ते हिकिड़ो ड्राई सब्जेक्ट रहे थो, छाकाणि त अॼु जी जेका असां नौजवान टही आहे, ॿार आहिनि असांजा, त उन्हनि खे जेकॾहिं शुरूअ में ई असां इहो कड़ो डोज़ ॾियूं त शायदि जेको आहे उहे हज़म न करे सघंदा। पर उन्हनि जो जेको चवणु हो त भई असां धीरे धीरे पंहिंजे ट्रैक ते ईंदासीं। पहिरीं असां इतिहास जेको आहे सिंधी समाज जो ॿारनि खे उहा ॼाण ॾेई करे ऐं असां अॻिते वधंदासीं। तमामु मूंखे सुठी ॻाल्हि लॻी उन्हनि जी इहा त जेका शंकर एजुकेशन सोसाइटी देवलाली एतिरो इन ॾिस में कमु करे रही आहे। NCPSL जे सहयोग सां ई तव्हांजो प्रोग्राम थी रहियो आहे। मुंहिंजूं तव्हांखे शुभकामनाऊं आहिनि जो तव्हां सिंधियत जे इन ॾिस में अॻिते विख वधाए रहिया आहियो। मूंखे उन्हनि इहो चयो त तव्हां जनरल हिकिड़ो सिंधी समाज ते छाकाणि त मां सिंधी भाषा जो ई शागिर्द रहियो आहियां, सिंधी भाषा सां ई मां जुड़ियल रहियो आहियां, त उन्हनि इहो मूंखे अर्ज़ु कयो त तव्हां उन बारे में असांजा जेके नौजवान आहिनि, नई टहीअ वारा आहिनि, उन्हनि खे कुझु वक़्त लाइ पंहिंजे वीचारनि सां जेको आहे अवगत कराईंदा। हितां मां इहो चवणु चाहींदुसि जेके मुंहिंजा पूर्व वक्ता असांजा दादा HO साहब, उन्हनि जो मूं सॼो जेको आहे इतिहास जे बारे में लेक्चर ॿुधो, तमामु बहितरीन नमूने उन्हनि पंहिंजा वीचार पेश कया। जैन धर्म, बुद्ध धर्म जे बारे में, सिकंदर जूं ऐं तमामु जेको असांजो सिंध जो प्राचीन इतिहास आहे उन बारे में उन्हनि जेके बि ॻाल्हियूं शेयर कयूं, तमामु हिकिड़ो ऐतिहासिक ऐं असांजे ॼाण में इज़ाफ़ो रखंदड़ ॻाल्हियूं हुयूं। हिते मां इन ॻाल्हि खे मुख़्तसिर में इहो चवणु चाहींदुसि त अॼु जूं जेके असांजूं सिंधी समाज जूं हालतूं आहिनि, सिंधी समाज जे ॾाढो असांजा जेके चैलेंजिस आहिनि, त उन्हनि खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं ऐं उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि अॼु सिंधी भाषा जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ, सिंधी तालीम जे लाइ। हिते असां जेके बि वेठा आहियूं उहे अॼु सिंधी भाषा खां केतिरो असां कटिजी विया आहियूं। सिंधी असांजी मातृभाषा आहे, असांजी पंहिंजी माउ जी ॿोली आहे, त वापसि असां पंहिंजी मातृभाषा ॾांहुं कीअं वरूं। अॼु असां ॾिठो आहे हिन कोरोना महामारीअ जे दौरान गुज़िरियल 3-4 महीननि खां 5 महीननि खां वठी लगातार ऑनलाइन केतिरा ई सिंधीअ में प्रोग्राम, मां सम्झां थो रोज़ 5-7-8 प्रोग्राम सिंधीअ में डेली ऑनलाइन थियनि था ऐं अलॻि अलॻि विषयनि ते, अलॻि अलॻि टॉपिक्स ते प्रोग्राम्स थियनि था, जिन में चङी ख़ासी ॼाण ॾिनी वञे थी। ॿी ॻाल्हि त अॼु असां जेको सिंधी भाषा जे प्रति जेका असांजी उदासीनता आहे, त जेकॾहिं उन तरफ़ असां वधूं त असांखे केतिरा चैलेंजिस आहिनि। हींअर गवर्नमेंट, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां त न्यू एजुकेशन पॉलिसी जेका नई 2020 जी जारी कई आहे, उन में हिकिड़ो 22 नंबर पॉइंट आहे। उन में उन्हनि भाषा जे प्रति जेके ॻाल्हियूं ॾेखारियूं आहिनि त असांजे हिंदुस्तान में 220 भाषाऊं मरी रहियूं आहिनि।
बाक़ाइदा इहो उन्हनि उन में कोट कयो आहे। ऐं उन खां सवाइ जेको यूनेस्को आहे उन दावा कयो आहे त असांजूं 197 ॿोलियूं जेके आहिनि हिंदुस्तान जूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं जेके 22 भाषाऊं असांजूं सिंधी कॉन्स्टिट्यूशन में जेको असांजे 8 शेड्यूल में सिंधी भाषा बि उन में आयल आहे त 22 भाषाऊं जेके तस्लीम शुदा आहिनि, रिकॉग्नाइज़ भाषाऊं आहिनि, त उन्हनि जी जेका हालति हींअर सकीम थींदी थी वञे, उन्हनि खे वापसि पुनर्जीवित करण जे लाइ, वापसि ज़िंदा रखण जे लाइ जेको असांजो मिनिस्ट्री ऑफ HRD कमु करे रही आहे। ऐं हिन ॾिस में तमामु वॾा इदारा जेके आहिनि कमु कंदा अॻियां हली करे बि। त मुंहिंजो इन समाज खे, सिंधी समाज खे इहो अर्ज़ु आहे, असां केतिरो ॾिसंदा आहियूं सिंधी समाज जे लाइ ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त असां धंधे में, वापार में, हर ॻाल्हि में अॻियां आहियूं, पर पंहिंजी भाषा जे लाइ असांखे एतिरो उदासीन छो थी विया आहियूं? पंहिंजी भाषा खां असां एतिरो वहों छो पिया था वञूं, एतिरो परे छो पिया था वञूं? असांजो हिकिड़ो हिंदीअ जो शाइर चवंदो हो सदाईं, मूंखे त लॻंदो हो उहो असां ते टॉन्टिंग करे रहियो आहे, पर मूंखे इन ॻाल्हि खे ज़रूरु हिमथाईंदो, तव्हां सिंधी जेके आहियो धंधे में, वापार में तमामु अॻियां आहियो, पर पंहिंजी भाषा जे प्रति तव्हां तमामु उदासीन। त उहो हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हो त भारत में सभु भाषाएं फले फूलें, भारत में सब भाषाएं फले फूलें, प्रमुखता तो हिंदी की होगी। चांद पर पहुंचे रूस या अमेरिका, चांद पर पहुंचे रूस या अमेरिका, वहां पहली दुकान सिंधी की होगी। इहा ॻाल्हि उहो जॾहिं चवंदो हो त मूंखे कंहिं कंहिं महिल इहा ॻाल्हि हर्ट बि थींदी हुई। ठीकु आहे भई, उन असांजी साराह कई त असां धंधे में, वापार में, उन में भले अॻियां आहियूं, पर असांजी जेका भाषा जे प्रति पंहिंजी लापरवाही आहे उहा केतिरी आहे? तव्हां ढोलण राही शाइर ॿुधो हूंदो, उन में तमामु हिकिड़ो दुखी नमूने में हिकु पंहिंजी कविता लिखी आहे त भई असां सिंधी जेके भाषी ॻाल्हाईंदड़ आहियूं उहो छो पंहिंजी भाषा खां एतिरो परे हटंदा था वञूं। असांजा नौजवान, माना अॼु असां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नौजवाननि खे पंहिंजी पहचान, पंहिंजी सुञाणप ॾियूं, पंहिंजी आइडेंटिटी ॾियूं था त असां सिंधी आहियूं, उहो बि असां उन्हनि खे हिंदी ऐं अंग्रेज़ीअ में था ॿुधायूं। उन हिकिड़े हंधि त ईअं बि चयो आहे भई पखी हुजनि या पशुनि जी टोली, उहे बि ॿोलीनि पंहिंजी ॿोली। भई कुतो कॾहिं जेको आहे पंहिंजी भौं भौं करणु न छॾींदो, ॿिली कॾहिं म्याऊं म्याऊं करणु न छॾींदी। त अहिड़े नमूने असां पंहिंजी मातृभाषा खे, जेका असांजी माउ जी ॿोली आहे, हर मंच ते इहा ॻाल्हि ईंदी आहे त सिंधी भाषा ख़तमु थी रही आहे, सिंधी भाषा पोयनि पसान ते आहे, सिंधी भाषा ICU में एडमिट आहे, बावजूदि उन जे जेको असां एतिरो परे हटंदा था वञूं। माना केॾो वॾो चैलेंज आहे, केॾो वॾो हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे। शाइर चयो आहे इहो खंडु मिश्री ऐं पताशा सभिनी खां, माखी मिश्री खंडु पताशा सभ खां मिठड़ी मातृभाषा। माखी मिश्री खंडु पताशा सभ खां मिठड़ी मातृभाषा। त केतिरो असांजो मातृभाषा जेको आहे असांजी माउ जी ॿोली आहे, असांजे जीजल जी ॿोली आहे, त हिन मंच ते अॼु जेको कंटिन्यूएशन में मां कंहिं बि ॻाल्हि खे रिपीटेशन न कंदे, मूंखे इहो जॾहिं हिननि चयो त मूं चयो, चावला साहिबु चयो जनरल तव्हां 5 मिंट जेको आहे पंहिंजे सिंधी समाज जे लाइ, सिंधी भाषा जे लाइ, सिंधी तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि। छाकाणि मूंखे लॻे थो अॼु काफ़ी कुझु टेक्निकल ॻाल्हियुनि जे करे लेट बि थी विया आहिनि ऐं असांजा पूर्व वक्ता उन्हनि जो बि हिकिड़ो ॼाण भरियो लेक्चर हो तमामु वॾो। त मां अॼु कंहिं बि विस्तार में न वञी करे अॻियां असां जुड़ंदासीं ऐं मां चावला साहिब खे इहो अर्ज़ु कंदुसि त असांजे नौजवाननि लाइ, ॿारनि जे लाइ इतिहास खां परे हटी करे बि अहिड़ा कुझु 1-2 सेशन्स रखंदा जेके भई असांजे सिंधी तालीम मां अॻियां हली करे उन्हनि खे कहिड़ा फ़ाइदा मिलंदा, रोज़ी रोटीअ जा फ़ाइदा, ब्रेड बटर असांखे कहिड़े नमूने असां पंहिंजी मातृभाषा मां, पंहिंजे ॿोलीअ मां हासिलु करे रखंदा सघूं था। कुझु अहिड़ा सेशन्स रखी करे जे उन्हनि जे ॼाण में इज़ाफ़ो थींदो। मां वधीक वक़्तु अॼु न वठंदुसि, हिते ई पंहिंजे वाणीअ खे मां विराम थो ॾियां। जय झूलेलाल।
पंहिंजे हिकु सुकड़ी करे रखां थो ऐं इन ॻाल्हि जे मथां वरी पाण ईंदासीं जेके तव्हांजो अॼु रहिजी वियो आहे इहो बि हिकु दफ़ो वरी पाण हिकु ॿिए सेशन खां या मथे महीने में वरी हिकु रखिबो वरी उन में तव्हांखे मां घुराईंदुसि ऐं तव्हांजी जेकी बि रहियल अधूरी ॻाल्हि आहे उनखे वरी अॻियां वधाईंदुसि। धन्यवाद तव्हांजो।